नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ ॻोठ नवाबाद में ग़रीब हारी ऐं प्राइवेट टीचर कांजी कोहली जो पुटु 20 सालनि जो नौजवान भीमराज कोहली खे नंढे हूंदे खां पेंटिंग जी शौक़ सभ खां पहिरीं पने ते पेंटिंग शुरू कई। इन खां पोइ भीमराज कोहली जे नंढपिण जा दोस्त हिन जी ठहियल पेंटिंग जी तारीफ़ कंदा हुआ। भीमराज कोहली जे शौक़ खे वधायो। दोस्तनि जे कयल तारीफ़ खां पोइ भीमराज कोहली मेट मां पंहिंजो मुजस्मो ठाहियो। दोस्तनि में मक़बूल थी वियो। पाड़े जा माण्हू भीमराज खां मेट जा मुजस्मा ठाराईंदा रहिया। इन खां पोइ भीमराज कोहली हाई स्कूल में तइलीम हासिल करण दौरान पेंटिंग ऐं मुजस्मा ठाहे दाद वरतियूं। भीमराज कोहली गुरबत सबबि पंहिंजी तालीम मैट्रिक खां पोइ अध में छॾे सीमेंट वारी ऐं मेट जा मुजस्मा ठाहे माण्हुनि खे हैरान करे छॾियो आहे। हिन सीमेंट वारे ऐं मेट मां धर्मी मुजस्मा ठाहे जंहिंमें रामा पीर, हनुमान, देवी माता समेत मुख़्तलिफ़ मज़हबी ऐं माण्हुनि जा मुजस्मा ठाहिया आहिनि। ग़रीब हुजण सबबि भीमराज कोहली पंहिंजे हथ जी महिनत सां ठहियल मुजस्मनि जी नुमाइश कोन करे सघियो आहे। भीमराज कोहली जो पीउ कांजी मल कोहली हिकु प्राइवेट स्कूल में पढ़ाइण खां पोइ नवाबाद जे हिकु ज़मींदार वटि हारीपो करे पेट गुज़र करे थो। भीमराज जा 5 भाउ आहिनि। भीमराज कोहली ताज़ो वारी सां सामूंडी जल परी जो मुजस्मो ठाहे माण्हुनि खे हैरान करे छॾियो, जेको सोशल मीडिया ते रखियो आहे। इहो मुजस्मे जी तस्वीर वायरल थी आहे, जंहिंखां पोइ MNA सैयद नफ़ीसा शाह हिन जे ठहियल मुजस्मे जी तस्वीर खे ट्वीट ते रखे दादू ॾिनियूं आहिनि। जंहिं बाद भीमराज कोहली इंडिया समेत पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ हिस्सनि मां फ़ोनूं आयूं आहिनि। भीमराज कोहली खिपरो जी मीडिया सां ॻाल्हाईंदे ख़्वाहिशनि ॾेखारींदे त सिंध हुकूमत, वफ़ाक हुकूमत, पाक आर्मी मुंहिंजी मदद करे। ऐं सिंध जे क़ौमी हीरोज़ ऐं पाक आर्मी जे शहीद जवाननि समेत मुल्क जे बानी क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जा मुजस्मा ठाहे मुल्क जो नालो रोशन करे सघां थो। हिन चयो त मुंहिंजे ठहियल मुजस्मनि जे 2 मुल्कनि में नुमाइश कराए जीअं आउं पंहिंजे मुल्क जो नालो रोशन करे सघां। शौक़ु मुंहिंजो तक़रीबन बचपन खां ई आहे। जीअं साईं मूर्तियूं जाम ठाहियूं आहिनि, तक़रीबन 100-150 खां माना वधीक ठाहियूं आहिनि मूर्तियूं। तंहिंमें मिटी थी, सीमेंट थी ऐं प्लास्टर पेरिस थियो। उन खां अलावा ख़ासि करे मूं असांजे धर्म जे हिसाब खां यानी की असांजे देवताउनि जूं जाम मूर्तियूं ठाहियूं आहिनि। रामा पीर मूर्ति खां तव्हांखे वधीक मक़बूलियत मिली? सर वधीक जल परी जी मूर्ति जेको ठाही आहे, हिन सां वधीक मूंखे मक़बूलियत मिली आहे। हाणे तव्हां सर मुंहिंजी ख़्वाहिश आहे त आऊं माना पाकिस्तान या सिंध या क़ौमी माना हीरो या हीरो उन जी मूर्ति ठाहे के वॾे यानी कि शहर या वॾे म्यूज़ियम में रखण जी ख़्वाहिश आहे। त मूंखे गवर्नमेंट खे अपील आहे त मुंहिंजी माली मदद कई वञे ताकी पंहिंजी ख़्वाहिशूं या उमेदूं पूरियूं कयां ऐं अॻिते वधां या पंहिंजे मुल्क जो या पंहिंजे क़ौम जो नालो रोशन कयां। हमारा दीकरो है दुनिया में मशहूर है, मन ॾाढो सुठो लॻे। हमारी मदद खपे, अॻिते तयार आहे। जंहिं हुई असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे त जेको हिन जे पोर्ट्रेट जे करे जो माण्हू जो एतिरे जो उनखे जो लाइक कयो आहे, असांखे ॾाढी ख़ुशी आहे। असीं गवर्नमेंट खां इहो औक़ाफ़ खाते खां हिनखे जो इहो दरख़्वास्त कयूं था त हिन जे टैलेंट खे ॾिसी हिन जो हौसला अफ़ज़ाई जे लाइ हिन जी मदद कई वञे त जीअं ही पंहिंजे मुल्क जो, पंहिंजे क़ौम जो नालो रोशन करे सघे। क़ौमी हीरो जो जीअं क़ाइद मोहम्मद जिन्ना, अलामा मोहम्मद इक़बाल आहे, उन्हनि जा ॿियो पंहिंजा सिंध जा जेको क़ौमी हीरो जीअं रूपलो कोहली आहे, उहो चवे थो त आउं लंगर पार्क में जो पोर्ट्रेट ठाहे उते रखणु चाहियां थो। हिन जो ख़्वाहिश इहो आहे त इहो मूंखे बि ॾाढी ख़ुशी थी त पंहिंजा जेको क़ौमी हीरो जो वाक़ई ते पोर्ट्रेट हुअणु घुरिजनि त इन हिसाब सां त हिन जी वाक़ई मदद कई वञे त जीअं इहे आर्ट जेको आहे हिनखे हिन सपोर्ट थी सघे। असांजी जो सकाफ़त आहे जेको उहो बि उते ज़िंदह रही सघे ऐं हमेशा यादि ॾियनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।